हिते पंहिंजे हल्के लाइ केतिरा मेगा प्रोजेक्ट्स ॾिना, केतिरा तरक़ियाती कम कराया? ॾिसो हिते असां वटि मीरपुर माथेलो में 38 करोड़ जी ड्रेनेज स्कीम आहे जेका कंप्लीट कराई आहे। ऐं उनखां अलावा जेकॾहिं असां मीरपुर म्यूनसिपलिटी खे ॾिसूं त मूं ऑल ओवर जेको आहे 1 अरब तक़रीबन 50 करोड़ जा कम ॾिना आहिनि। हिते जी जेका पस गिरदाई आहे उन सभिनी पस गिरदाइन में असां रोड ॾिना आहिनि। मसलन तव्हांजो हीउ जेको रेलवे खां लाइन फाटक खां ही जेको रोड वञे थो पियो वलीगंज कोराई खां क्रॉस करे अॻिते, इहो बि मूं रिहेबिलिटेट करायो आहे। ऐं उन सां गॾोगॾु मुनीर सियाल वारनि जे ॻोठ जेको आहे रोड वञे थो इहो बि मूं ॾिनो आहे। परे पासे 2 रोड आहिनि उन गॾड़ियनि ॾे उहे मूं ॾिना आहिनि। ऐं हिन पासे बहादुर छुजण आहे, शहज़ादे छुजण वारा आहिनि, उनखां पोइ अॻिते बंगुल सियाल वञे थो इहो बि मूं ॾिनो आहे। परे पासे यूसुफ कोराई खे मूं रोड ॾिनो आहे। ऐं ॿ रोड असां ॾिना आहिनि होॾे शमन कोराई खे ऐं पोइ अज़ीज़ कोराई खे। ऐं उन सां अलावा हाजी कोराई में असां टफ टाइल ॾिनी आहे। हिन में टफ टाइल ॾिनी आहे पंहिंजो लिशारिन इस्लाम लाशहरी में। ऐं इस्लाम लाशहरी में ड्रेनेज स्कीम ॾिनी आहे 6 करोड़ 10 लख जी। हिते गेम्स इदारे जे हवाले सां हॉस्पिटल कई आहे जंहिंखे मां आयुसि तालका जो स्टेटस हुयो, हिन महिल ताईं जेको नोटिफिकेशन कोन हुयो उनखे ज़िले जो नोटिफिकेशन करायो। उनखां पोइ ज़िले जी हॉस्पिटल गेम्स इदारे जे हवाले कराई। ऐं गेम्स इदारे जे हवाले थियण खां पोइ हिन हॉस्पिटल जो ट्रामा सेंटर खुली वियो। हिन हॉस्पिटल में कार्डियो जेको सेंटर बंदि पियो, कार्डियो सेंटर खुली वियो। ऐं हिते डायलिसिस सेंटर बंदि पियो, उहो डायलिसिस सेंटर खुली वियो। ऐं हिते जेको असांजो MCH सेंटर आहे उहो 8 कलाक ड्यूरेशन ते हलंदो हुयो ऐं हुनखे असां 24 कलाकनि ताईं वठी आयासीं, छो त पूरे ज़िले में ही वाहिद सेंटर आहे पंहिंजो माण्हुनि खे इहा हिकिड़ी सहूलियत हिते मुयसरु आहे। वरी जेकॾहिं तव्हां जलबाणी ॾे ॾिसो त परे पासे कंबो वेठा आहिनि, इहे सूफ़ी रहमतुल्ला वारा इलाइक़े में परियां वरी सुल्तान लाशहरी वारा वेठा आहिनि ऐं जलबाणी दोस्त वेठा आहिनि। असां उन्हनि खे रोड ॾिनो आहे। ऐं उनखां पोइ नबी बख़्श जलबाणी जे ॻोठ खे रोड ॾिनो आहे। असां भयन खे रोड ॾिनो आहे। इहो रोड जेको भयन ॾांहुं वञे थो ऐं पोइ परियां साहिब खान जलबाणी ताईं वञे थो ऐं साहिब खान जलबाणी जे पसगिरदाई में बि वञे थो। सिर्फ़ु मीरपुर म्यूनसिपलिटी में ई असां तक़रीबन 1.5 अरब जा कमु कराइनि। हिन खां अलावा डेरकी में असां 25 करोड़ जी वाटर सप्लाई स्कीम कंप्लीट कराई आहे। ऐं उते असां 66 करोड़ जी ड्रेनेज स्कीम ॾिनी आहे ऐं तमामु वॾो मेगा प्रोजेक्ट आहे इहो बि। ऐं छो त हुते तमामु वॾो मसइलो हुयो ऐं उन्हनि जो कई ॾहाकनि खां वठी इहो मुतालबो जेको पूरो कोन पियो थी सघे, पोइ गवर्नमेंट में असां पूरो कयो आहे। ऐं उते बि असां पसगिरदाई में रोड रस्ता ॾिना आहिनि। असां हिकिड़ो रोड ॾिनो आहे जेको मेन रोड खां बागो भुटो, बागे भुटे खां कोटलो मिर्ज़ा, कोटले मिर्ज़ा खां जानवंद बुगियो, जानवंद बुगे खां नूर संशाह, नूर संशाह खां झंडो बुगियो, झंडे बुगे खां दड़ी बख़्श शहर ताईं जेको आहे उहो रोड वञे थो। ऐं ईअं असां सानके जो रोड ॾिनो आहे, असां अलादा दराजड़ी में रोड ॾिनो आहे, रस्तो ॾिनो आहे। असां उते जेकॾहिं वञूं राड़की वारे पासे त राड़की वारे पासे असां उनमें जुमे कोबर खे असां रोड ॾिनो आहे। उते ख़ुशकनि जो ॻोठु आहे उनजो शहबाज़ वारनि जो, असां उन्हनि खे रोड ॾिनो आहे। उते असां जेके पुराणा रोड हुआ उहे रिहेबिलिटेट कराइनि, जेके माना कमु धंधा हलंदड़ हुआ कंप्लीट कराइनि। उनमें साथी भट्टी जो रोड आहे उहो असां कंप्लीट करायो आहे। उते सदा अलीमो खान राड जो जेको रोड हुयो उहो बि असांजो ॾिनल आहे, वॾे जो ॾिनल हुयो, असां उनखे कंप्लीट करायो आहे। इहे खोड़ स्कीमूं आहिनि जेके डेरकी साइड असां 1.5 अरब जूं स्कीमूं करायूं आहिनि ऐं 1 अरब 60 करोड़ जूं स्कीमूं ॾिनियूं आहिनि। ऐं मीरपुर में तक़रीबन 1.5 अरब जूं ॾिनियूं आहिनि। बाक़ी जेकियूं असांजूं यूनियन काउंसिल आहिनि उन सभिनी यूनियन काउंसिल में घटि 30 करोड़ जो कमु हर ॻोठ में आहे। जेके वॾा ॻोठ तव्हां नाला वठो, मसलन तव्हां जेकॾहिं वलीमंद कोरई वठो त उते असां 3 दफ़ा टफ टाइल ॾिनी आहे, आरो प्लान लॻायो आहे। जेकॾहिं तव्हां इस्लाम लाशहरी वठो त इस्लाम लाशहरी में टफ टाइल ॾिनी आहे, आरो प्लान लॻायो आहे। 6 करोड़ 10 लख जी ड्रेनेज स्कीम ॾिनी आहे। सदी कलवड़ ॾिसो, सदी कलवड़ खे असां ड्रेनेज 5 करोड़ जी उते ड्रेनेज स्कीम ॾिनी आहे। ईअं जॾहिं खटाइण जे ॻोठ खे ॾिसो त उते असां 2 दफ़ा टफ टाइल ॾिनी आहे। ईअं जेकॾहिं तव्हां बागे भुटे खे ॾिसो त उते असां 2 दफ़ा टफ टाइल ॾिनी आहे। तव्हां जेकॾहिं नए कोट वञो त उते 2 दफ़ा टफ टाइल ॾिनी आहे ऐं उते असां सोलर लाइट्स ॾिनियूं आहिनि।
को अहिड़ो वॾो ॻोठ कोन्हे, को अहिड़ो इलाइक़ो कोन्हे जिते पाकिस्तान पीपुल्स पार्टी जी असांजे तरफ़ां का निशानी न हुजे। अच्छा साईं, हाणे पीपी उम्मीदवार तव्हां खिलाफ़ मुहिम हलाइनि पिया, इन सूरत खे तव्हां कीअं था ॾिसो? ॾिसो, जॾहिं तव्हां पाकिस्तान पीपुल्स पार्टी में आया आहियो, पाकिस्तान पीपुल्स पार्टी हिकिड़ो वॾो समुंड आहे जंहिंमें पंहिंजा जियाला वर्कर बि आहिनि, उन सां गॾो नोटेबल्स बि आहिनि ऐं ही जेके इलेक्टेबल्स बि आहिनि। हाणे हुनमें ही जॾहिं माण्हू पीपुल्स पार्टी में अचनि था त पीपुल्स पार्टी जो निशान वठनि था, पोइ सभई हिक ॿिए जी मदद कनि था। पर ही कुझु हितां जा वॾा वॾेरा आहिनि जेके सम्झनि था त उन्हनि खां सवाइ ॿी दुनिया आहे ई कोन। वो बाक़ी दुनिया के, सॼी दुनिया जेका ख़ल्क़े ख़ुदा आहे उनखे वो अंडर एस्टिमेट कनि था ऐं ख़ल्क़े ख़ुदा जे ख़िलाफ़ु वो हमेशह, छो त उन्हनि जी पॉलिटिक्स पैसे ऐं पावर जी आहे ऐं ख़िदमत जी आहे कोन। त उन्हनि माण्हुनि खे दॿाए रखियो आहे, माण्हुनि खे ग़ुलाम बणाए रखियो आहे। ऐं असां जॾहिं माण्हुनि खे आज़ादु कयो आहे, पुलिस जी सियासत खां उन्हनि खे बचायो आहे ऐं असां उन्हनि खे डेवलपमेंट ॾिनी आहे त माण्हू असां सां गॾु बीहजी विया आहिनि। उन्हनि इहो सोचियो आहे त जेकॾहिं ईअं माण्हू आज़ादु थी विया ऐं माण्हू अॻिते निकिरी विया ऐं सोशल मीडिया जो दौरु आहे त उनखां बहितर आहे असां पाण में गॾिजी वञूं। उहे पाण में गॾिजी विया आहिनि, पर उन्हनि खे इहो अंदाज़ो कोन हो त तव्हां ॿ ॼणा पाण में गॾिया आहियो ऐं पूरे हिन PS-19 जी ख़ल्क़े ख़ुदा पाण में गॾिजी वई आहे ऐं उन्हनि गॾिजी करे तव्हांजे ख़िलाफ़ु असांजो साथ ॾिनो आहे। ऐं इनशाला हिन भेरे बि 2024 जी इलेक्शन PS-19 ते पाकिस्तान पीपुल्स पार्टी जो जियालो वर्कर अब्दुल बारी पितावी मां खटींदुसि। अच्छा, हाणे ॻाल्हि इहा, तव्हां आख़िरी सवाल आहे त तव्हां पंहिंजे हल्के जी आवाम खे कहिड़ो पैगाम ॾींदो हिन वक़्तु? मां पंहिंजे हल्के जी आवाम खे इहो पैगाम ॾींदुसि त असां तव्हांजी डेवलपमेंट जे लाइ, तव्हांजी तालीम जे लाइ, तव्हांजी सिहत जे लाइ कोशिशूं वरितियूं आहिनि ऐं तव्हां उन्हनि कोशिशनि जे वठण जे करे तव्हां असांजो साथ ॾिनो आहे त ही माण्हू असांजे ख़िलाफ़ु थी पिया आहिनि, कंहिं तरीक़े सां असांखे आउट कयो वञे। ऐं उन्हनि खे गुज़ारिश कंदुसि त हाणे हिन भेरे ॿाहिरि निकिरनि, 100% वोट कनि ऐं सिर्फ़ु पोलिंगूं असांखे खटे न ॾियनि। इहे पोलिंगूं असांखे जीअं ट्राइबल कंहिं इलाइक़े जूं पोलिंगूं ईंदियूं आहिनि ईअं असांखे करे ॾियनि, 100% 100% असांखे वोट कनि, ताकी असां ही जेके वॾा वॾेरा आहिनि, जेके वॾा भोतार आहिनि, जेके ख़ल्क़े ख़ुदा खे रेवड़ी राज सम्झनि था, उन्हनि जो ऐं उन्हनि खे चवंदुसि त इहे जेके रेवड़ी राज जन खे सम्झनि था उहे हिननि जा ॾंद खटा कनि।